दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त राणा सनाउल्ला चए थो त 2 दफ़ा ऑफर इमरान ख़ान खे दी आहे, हिकिड़ो माज़ी में, हिकिड़ो हाण सां मुराद हाण 15-20 ॾींहंनि में, महीने में। ऐं पर अता तारड़ जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे, जेको तर्जुमान आहे वफ़ाक़ी सरकार जो, उहो तरदीद थो करे त राणा सनाउल्ला ग़लति थो ॻाल्हाए। ॿियो फैसल वावडा जेको अलाए कंहिंजो तर्जुमान आहे, सिविलियन तर्जुमान आहे, अलाए कंहिंजो, उहो बि चए थो त हीअ ॻाल्हि बेबुनियाद राणा सनाउल्ला करे पियो। हाणे इन ॻाल्हि खे हिकिड़े मिंट लाइ पासीरो कयूं था त राणा सनाउल्ला जी इहा जेका ॻाल्हि आहे त 2 दफ़े 2 चकर इमरान ख़ान खे ऑफर थी आहे, उहो हुनजी इहा दावा ग़लति आहे, सही आहे, उन ते पोइ था अचूं। पर जेको हिन पावर पॉलिटिक्स जो जेको थोरो घणो तजुर्बो असां बतौर सहाफ़ी ॾिठो आहे त जॾहिं हुकूमती हलकनि में जॾहिं हुननि जी जेका फर्स्ट ईयर न पर सेकेंड ईयर में, हीअ सेकेंड ईयर आहे न, राणा सनाउल्ला, तातारड़, वावडा, हिननि जे जॾहिं बयाननि में पब्लिकली तज़ाद थियणु शुरू थी वञे, हिक ॿिए जी तरदीदूं ऐं वज़ाहतूं करणु शुरू करे छॾीनि, त मतिलबु इहो थियो त 2 सोचूं इक़्तिदारी ऐवाननि में हावी थी वई। यस, अञा इहो तय न थियो आहे त कहिड़ी सोच ॿिए खां खटे वेंदी या कहिड़ी सोच हाराए वेंदी, इहा अञा फ़ैसिलो न थियो आहे। पर दैट मीन्स कि टकराव जेको अंदरि सोचनि जो आहे, या त हिकमत अमली ते या स्ट्रैटेजी या अप्रोच कहिड़ी हुजे हिन मसइले खे हल करण ते, उन ते वाज़े तज़ाद मौजूदु आहे। हिकिड़ो सियासी नुक़्ता नज़र ॾिसनि पिया, हिकिड़ो हुनजो ग़ैर सियासी हल ॻोल्हीनि पिया। हिन खे आऊं डव्स एंड हॉक्स न पियो चवां, आऊं चवां पियो हिन में बिल्कुलु अप्रोच जो फ़र्क़ु आहे। हीअं जेका इक़्तिदारी हाइब्रिड सिस्टम आहे, हिन में हिकिड़ी धुर या कुझु धुरियूं हिन में सियासी हल ॻोल्हीनि पियूं इमरान ख़ान प्रॉब्लम जो, ऐं कुझु चवनि था त न, असीं ताक़त जे ज़रिए हिन खे हल कंदासीं। सो इन करे राणा सनाउल्ला ॿार न आहे जेके हामिद मीर इहे ॻाल्हियुनि में विझाए ऐं इहो जुमिलो कढाए वरितो आहे। ऑब्वियसली राणा सनाउल्ला इहो सोचींदे सम्झंदे ॿुधायो आहे। ॿुधाइबो छो आहे? जॾहिं राणा सनाउल्ला खे ज़रूरु त उहा बि NOC वठी ॿुधाइबो आहे त पब्लिक में जेको माज़ी जो एक्सपीरियंस ॿुधाए थो त पब्लिक में इहा राय थोरो हथी वठराइजे त डील थियण लाइ तयारु आहे, त पब्लिक ओपिनियन डेवलप थिए त यार हा ठीकु थो कयो न, हा अगरि थिए थी त कयो न, कयो त जेके धुरियूं बंदि ऐवाननि में डील जे ख़िलाफ़ आहिनि उन्हनि ते पब्लिक प्रेशर क्रिएट थिए। हीअ स्ट्रैटेजी, पॉलिटिकल स्ट्रैटेजी अहिड़े बयान ॾियण जी इहा हुजे थी। हाणे अचूं था त छा राणा सनाउल्ला वाक़ई में सही पियो चए या ग़लति पियो चए। ॾिसो, इंफॉर्मेशन त ख़ुदा खे मतिलबु मूंखे ख़बर न आहे। वो तो फैसल वावडा साहब भी अगर जो लफ्ज़ इस्तेमाल किया, फैसल वावडा साहब जो था अगर डील हो रही है, तो अगर डील ऑफ़र हुई है और खान साहब ने रिजेक्ट की है, तो ये तो आप शुक्र मनाएं, राणा सना साहब के मुखातिब करे कि ये तो आप शुक्र मनाएं, वरना तो आपके काम उतर जाते। माना तव्हांजी गवर्नमेंट हली, वरना तो काम आपके उतर जाते, बेसिकली तव्हांजो त लही वञो। उहो फैसल वावडा जी इहे तंज़ो मज़ाक जे प्रोग्राम ते पोइ था अचूं। ॻाल्हि इहा आहे त ऑफर अगरि थी आहे, मतिलबु अगरि थी आहे या न थी आहे, त आउं सम्झां थो नॉट ऑन द बेसिस ऑफ इंफॉर्मेशन, पर इहे इंफॉर्मेशन बिट्स एंड पीसिस यानी टुकड़नि में ज़माननि खां ईंदियूं रहियूं आहिनि। इहा नई ॻाल्हि राणा सनाउल्ला न ॿुधाए छॾी आहे, लेकिन हाणे हिकिड़े वफ़ाक़ी वज़ीर पारां इहो चवण सां हुनखे तक़वियत मिले थी, जेके इंफॉर्मेशन पहिरीं ई मार्केट में मौजूदु हुई। त आउं सम्झां थो त उहो ग़लति न पियो चए। हाणे टी ॻाल्हि ते अचूं था त राणा सनाउल्ला जेको चए थो त ख़ान नहीं मान रहे, इहा बि का नई ॻाल्हि न आहे। इहो त पाण हिते कराची में वेही सिंधी TV टॉक शो में बि ॻाल्हि पाण ज़माने कयूं था त ख़ान न मञंदो हूंदो, छाकाणि त ख़ान सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि त तोखे बनी गाला मोकिले ॾियूं था, तोखे हीअं करे छॾियूं था, अस्पताल मोकिले ॾियूं था, तोखे UK मोकिले छॾियूं था, तूं बसि राज़ी थी वञ। ख़ान सम्झे थो त हुनजी बार्गेनिंग पोज़ीशन में ही डिज़र्व्स मोर। हाणे ज़रूरी न आहे कि वेदर ही एक्चुअली ऑन मैरिट डिज़र्व्स मोर और नॉट, दैट्स अ सेपरेट डिबेट।
त छा हू हुन खां वधीक लहे थो या नथो लहे, इहा हिकिड़ी अलॻि बहस आहे। लेकिन ही बिलीव्स, ख़ान ईअं सम्झे थो त हू सिर्फ़ु एतिरी नंढड़ी रिआयत खां वधीक लहे थो, त हुनखे ॿियो कुझु बि ॾिनो वञे। आउं सां इतफ़ाक़ कयां थो, ख़ान को ईअं न आहे त हिकिड़ो मतिलबु ईअं को एडवाइज़र रहियो हुजे, कॾहिं हिकिड़ो नंढो सियासी कारकुन हुजे त बसि हुन लाइ इहा ई वॾी ॻाल्हि आहे त तोखे हाउस अरेस्ट करे छॾियूं था, बसि ख़ुशि रहो। सवाल ई पियो या अस्पताल शिफ्ट करे। त आउं बार बार हिकिड़ो जुमिलो तव्हांखे शो में चवंदुसि त पोइ हू सवाल पैदा थींदो, 2 साल अजायो त तकलीफ़ूं काटियूं आहिनि। हेॾो अखि जो रिस्क, अखि जो ज़ाहिर जिस्मानी 74 सालनि जो माण्हू जॾहिं वियो त 71 सालनि जो हाणे 74 जो अची थियो आहे, लाइफ जा इहे आख़िरी साल त माण्हू थोरो वधीक सुकून सां रहणु चाहे थो, त हू न कंदो, मतिलबु कवि इम्कान इहो हो। पर जेको ख़ान घुरे पियो त सभु सिस्टम ख़तमु कयो, मूंखे मैंडेट मिलियो हो, मुंहिंजो मैंडेट वापसि कयो, ॿियनि 16 सिंधी में मूंखे वापसि प्राइम मिनिस्टर हाउस में विहारियो। हाणे इहो हू सम्झनि था त ख़ान न लहे, पहिरां कुझु ॿिया त टर्म्स करना न, हू सम्झनि था त ख़ान न लहे। ख़ान सम्झे थो रुगो बनी ॻाल्हि आहे मूंखे मोकिलणु, इहो आउं न लहा, मूंखे वधीक ॾियो। हू चवनि था अच्छा वधीक कुझु ॿियो घुर, पर हीउ जेको तूं घुरी थो, हू आहे न त हिकिड़े मुकालमो थियो त बादशाह चयो मांग क्या मांगता है, चई त ईअं नंढड़ी ॻाल्हि का घुरियईं, चई त हीअ ॾियणु मुंहिंजी शान जे ख़िलाफ़ु आहे, बादशाह आहियां। त हुन चयो भला पंहिंजी बादशाहत ॾे जेको घुरण वारो, त पोइ बादशाह चयो इहे तुंहिंजी औकात खां वधीक आहे। सो समटाइम्स इअं थी वेंदो आहे त हीअ आहे, इमरान ख़ान खे कोन थो को उनमें फिट कयां, पर आउं हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहियां पियो त ख़ान जेको घुरे पियो हू सम्झनि था त ख़ान नथो लहे, डिज़र्व नथो करे। हू जेको ख़ान खे ऑफर कनि पिया, ख़ान सम्झे थो आउं हिन खां वधीक डिज़र्व कयां थो। हाणे हिते ॻाल्हि फाथल आहे, पर जेका पॉलिटिकल ॻाल्हि सदाईं आउं ॿिया बि माण्हू खोड़ कनि था, त ॻाल्हि इहा आहे त गौसबस बिज़न जो मरहूम खे माण्हू कोट कंदा हुआ कि हू चवंदो त बाबा सियासत में तव्हां रुपयो घुरो, पोइ तव्हांखे अगरि 20 पैसा मिलनि था उनखे जवाबु न ॾियो, उहो वठी खीसे में रखो, ऐं वरी चओ त बाबा हीउ छा थियो, मूंखे त बाक़ी 80 पैसा बि ॾियो। त जेतिरो अगरि ख़ान खे एट दिस पॉइंट इन टाइम, ख़ान अगरि ॿाहिरि निकिरी अचे त पोइ जेको हू घुरे पियो, ठीकु आहे, हुनजी मर्ज़ी ऐं मंशा ऐं टाइम लाइन में बि डिफरेंट थी वञे, लेकिन उहो बि हू हासिलु करे सघंदो। ख़ान वटि लेवरेज बि अची वेंदी न, पाण वटि ॿाहिरि हूंदो न त पाण डील करे सघंदो। हींअर करे अलीमा ख़ान थी ॻाल्हाए, कॾहिं फलाणो थो ॻाल्हाए, कॾहिं फलाणो थो ॻाल्हाए, पाण डील कंदो। ऐं ज़ाहिर आहे माण्हू जी हाणे हुनजी हिकिड़ी औरा ठही वियो आहे, हिकिड़ी ख़ान जी हिकिड़ी पर्सनैलिटी ठही वई आहे, त ॻाल्हि हिते फाथल आहे। सो आउं सम्झां थो, ॻाल्हि उते फिराए अचूं था, आउं सम्झां थो राणा सनाउल्ला ग़लति न पियो चए, ऐं आउं इहो सम्झां थो त हीउ जेको थड़ तरदीदूं शुरू थियूं आहिनि, इहो बि इहो ज़ाहिर करे थो त रंधिणे में रोलो त आहे।